बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाणई पसे पाण खे पाणई महबूब पाणई खलके खूब पाणई तालिब दिन जो पाणई जल जलाल हू पाणई जान जमाल पाणई सूरत पिरीअ जी पाणई हुस्न कमाल पाणई पीर मुरीद थिए पाणई पाण ख़याल सभु ई हाल मंझाई मालूम थिए। अस्सलाम वालेकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदा। जेकॾहिं ठीकु न आहियो तव्हांजे लाइ खोड़ सारे दुआऊं नेक तमन्नाऊं अल्लाह तबारक व तआला अव्हांखे सिहत कामिल नसीब फरमाए। सिहत हज़ार नेमतुनि मां हिकु नेमत आहे ऐं अव्हां वटि जेकॾहिं सिहत सालिम आहे त पोइ इंसान जेको आहे न हर कमु करे सघे थो। सिहत ठीकु आहे ऐं चाक चङा भला आहियो त हर शइ वणंदी आहे। सो हेल्थ इशूज़ नो डाउट सीज़न जे हिसाब सां बि जेको आहे न थी रहिया हूंदा आहिनि, कॾहिं खंघि कॾहिं ज़ुकाम कॾहिं बुखार, पर इहे नंढियूं नंढियूं माना जेको आहे सो सीज़नल बीमारियूं आहिनि। सीज़नल जेको आहे सो इफेक्ट ज़रूरु सिहत ते पवनि था, हुनजा असर सिहत ते हूंदा आहिनि, पर यस पाण रिकवर थी वेंदा आहियूं। ऐं यकीनन मौसम खे तव्हां इंजॉय बि कंदा हूंदव। मौसम नो डाउट पंहिंजी पीक ते आहे। काल्ह जे ॾींहं ते हिकु रिपोर्ट माना मुंहिंजी नज़र मां गुज़री त 2050 ताईं माना 2025 हले पियो, 2050 ताईं दुनिया जा मुख़्तलिफ़ मुल्क जिथे तमामु घणी गर्मी थींदी आहे ऐं जिथे गर्मी कोन बि थींदी आहे उन्हनि मुल्कनि खे बि गर्मी बर्दाश्त करणी पवंदी। सो दीज़ आर द डेज़। मूंखे लॻे थो त हिननि ॾींहंनि खे जेको आहे न सुठे तरीक़े सां इंजॉय करणु घुरिजे। ऐं घणा सारा प्रोग्राम्स मच कचहरियूं काफ़ी सारा माना पंहिंजे पूरे साल जे स्केड्यूल में पाण ॾिसंदा आहियूं त घणियूं दावतूं बि हिन मौसम में मिली रहियूं हूंदियूं आहिनि। बाक़ी अपकमिंग जेके महीना आहिनि उन्हनि में तमामु घणियूं गर्मियूं थींदियूं हुयूं। अॻु वाट असांखे ॿुधायो वियो आहे ऐं हिन वक़्तु दुनिया माना असांखे जेको आहे न हर तरह पहिरीं ख़बर पइजी वेंदी आहे त असां वटि मौसम कीअं आहे, असां वटि फ़सुल कीअं थींदा, माना पाण अपडेटेड ज़रूरु रही सघूं था। सो जॾहिं तव्हां ॿिज बि ज़मीन में लॻाईंदा आहियो न त पोइ बि तव्हांखे जेको आहे सो उहा चकास करण खां पोइ ख़बर पवंदी आहे त छा हीउ ॿिज हिन ज़मीन ते असांखे सुठी रिज़ल्ट ॾींदो या कोन ॾींदो, या कहिड़ी सीज़न में कहिड़ी शइ खे जेको आहे सो घणी तवजह जी ज़रूरत हूंदी आहे। त माना दुनिया एतिरो अॻियां वधी चुकी आहे जो हर शइ जी तव्हांखे जेको आहे न वेठे वेठे ज़रूरु ॼाण मिली सघे थी अगरि अव्हां ॼाण हासिलु करणु चाहियो त। नाज़रीन, खोड़ सारियूं अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हियूं कंदासीं। हिन प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो, ऐं टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर च आहे। नाज़रीन, तव्हां पंहिंजे पसंदीदा गेम शो जो होस्ट ज़ुहैब चांडियो ऐं राजा मेमण खे ॾिसी सघंदव अव्हां पंहिंजे पसंदीदा गेम शो टपाल मेज़बान में। ऐं उन खां अलावा टपाल मेज़बान गेम शो में सिंधी सिंगर्स ऐं टिकटॉकर्स बि हूंदा। सिंध जी पहिरियों नंबर चाहे सिंध जी शान टपाल मेज़बान जे हिन सहकार सां पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ आउं अॻियां वधां थी। जॾहिं मौसम जी तब्दीली जी मां ॻाल्हि कंदी आहियां त यकीनन इहा को हिकिड़ो रीजन कोन आहे। सिंध असांजो उहो सूबो सिर्फ़ु कोन आहे जिते मौसम जो इहो इफेक्ट आहे, मौसम जी तब्दीली आहे या मौसम पंहिंजे पीक ते आहे, सियारे जी मौसम, पर पूरी दुनिया में जेको आहे सो मौसम जूं तब्दीलियूं हली रहियूं आहिनि जंहिंखे दुनिया चए थी त हीउ हिकिड़ो बर्निंग इशू आहे। अच्छा, सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़िलज़िले जा झटका महसूसु कया विया आहिनि। ऐं सुबुह जॾहिं उथियमि ऐं जॾहिं रस्ते खां अचां पई त ट्रैफ़िक जाम हुई ऐं मूं वटि थोरो मोबाइल बि गॾोगॾु जेको आहे न मां स्क्रोलिंग कंदी आयमि पे त मूंखे इहा बि ख़बर पई त हैदराबाद जामशोरो ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि जेको आहे न ज़िलज़िले जा झटका महसूसु कया विया आहिनि। सो अल्लाह तबारक व तआला असां सभिनीनि खे जेको आहे सो पंहिंजे हिफ़्ज़ ओ अमान में रखे। पर जेकॾहिं इन तरह जी का बि तव्हां माना महसूसु कयो था को झटको त असांखे जेको आहे न हमेशह ॿुधायो वेंदो आहे त तव्हां पंहिंजो जेको आहे सो उन बिल्डिंग्स खां परे थी वञो या जेको आहे सो उन साफ़ मैदान ते खुले मैदान ते अची वञो त जीअं जेको आहे सो जेकॾहिं घणो अल्लाह तबारक व तआला मुआफ़ी ॾे, पर जेकॾहिं को बि नुक़सानु थिए थो त उनखां जेको आहे सो बची सघिजे। उन खां अलावा नाज़रीन, आउं जॾहिं प्रोग्राम ही कंडक्ट कयां पई त मूंखे इहा बि ख़बर पई त बहितरीनु होस्ट पाकिस्तान टेलीविज़न जे प्रोग्राम्स में जिन खे पाण ॾिठोसीं, चहचटो प्रोग्राम, काफ़ी असां जहिड़ा व्यूवर्स ज़रूरु हिन वक़्तु स्क्रीन जे अॻियां मौजूदु हूंदा जंहिंखे उहो चहचटो प्रोग्राम यादि हूंदो। ज़िले हुमा साहिबा बहितरीनु होस्ट जेको आहे सो विछड़ी वियूं आहिनि हिन फ़ानी जहान मां, अवधी जहान ॾे रुख़सत करे चुकिया आहिनि। रब साईं उन्हनि खे गरी के रहमत करे, रब साईं उन्हनि जे पोइ वारनि खे सब्र जमील अता फ़रमाए। ऐं असां जेको आहे सो उन्हनि जे ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं। उन्हनि जे लाइ खोड़ सारियूं दुआऊं त रब साईं उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में
आला मक़ाम अता फ़रमाए। मां हमेशह हिकिड़ी ॻाल्हि कंदी आहियां त माण्हू हलियो वेंदो आहे, इंसानु हलियो वेंदो आहे, पर उहो छा छॾे वेंदो आहे? उहो पंहिंजो किरदारु छॾे वेंदो आहे, हू पंहिंजो कमु छॾे वेंदो आहे, जंहिंजी बुनियाद ते जेको आहे सो हुन इंसान खे यादि कयो वेंदो आहे। सो काफ़ी सारा असां वटि अहिड़ा माण्हू आहिनि, असां जेकॾहिं हे परफॉर्मिंग ऑफ आर्ट्स जी तरफ़ नज़र विझूं या तव्हां सियासी जेको आहे सो उन्हनि शख़्सियतुनि ते नज़र विझो या समाज जूं उहे बहितरीनु शख़्सियतूं जिन खे इदारनि जी उहा हैसियत हासिलु हुई, त उन्हनि खे असां छो यादि कयूं था? उन्हनि खे असां उन्हनि जे कम जे करे यादि कयूं था। ऐं ज़िले हुमा साहिबा जॾहिं बि होस्टिंग जी ॻाल्हि थिए थी त यकीननि हुननि खे पाण यादि कंदासीं। ऐं अवां बि हीअ ख़बर ॿुधो पिया हिन वक़्तु मां शेयर अवां सां करियां पई हिन प्रोग्राम में, त उन्हनि जे लाइ ज़रूरु अवां बि दुआ घुरिजो। चयो वेंदो आहे त इंसान खे ॿियो कुझु कोन खपंदो आहे, इन द एंड बसि हुनखे जेको आहे न दुआऊं ई घुरिजंदियूं आहिनि। उनखां अलावा नाज़रीन आउं ज़रूरु अवां सां शेयर कंदी हलंदमि, बल्कि सिंध जा सान्यावंद जेके बि माण्हू आहिनि उहे चवनि पिया त सिंध खे मुबारकूं हुजनि, छाकाणि जो डॉक्टर आकाश अंसारी जो जेको केस हुयो 15 ऑफ द फेबररी पाण खे ख़बर पई हुई त डॉक्टर आकाश अंसारी खे पंहिंजे घर में क़तलु कयो वियो आहे। हुनखे क़तलु करण वारो हुनजो पंहिंजो नेपाल हुयो, हुनजो पंहिंजो पुटु हुयो लतीफ़ आकाश। ऐं उहे शाहिदियूं उहे जेको आहे सो गवाहियूं उन वक़्तु ई मिली चुकियूं हुयूं, पर जीअं त असां वटि जेको आहे सो तमामु केसिस में अक्सर असांखे उहे केसिस डिले थींदे नज़र अचनि पिया, पर इहा जेको आहे सो इन दी एंड ही असांखे ख़बर हिन तरह पई आहे त डॉक्टर आकाश अंसारी जो जेको पुटु आहे लतीफ़ आकाश, उनखे फाहीअ जी सज़ा ॾिनी वई आहे। ऐं मां स्टार्टिंग में बि ईअं चयो त सज़ाए मौत जॾहिं उनजो ऐलान थियो आहे त समूरी सिंध ऐं सिंध जा सान्यावंद सिंध खे मुबारकूं ॾियनि पिया, छाकाणि जो हिकु बहितरीनु शाइर आकाश अंसारी जी शाइरी जॾहिं बि पढ़ो मूंखे ॿ टे सिटूं बि यादि अचनि थियूं। चंड चिथरूं कयूं दिलि जी तन्हाईअ ते, तुंहिंजे आकाश जी हिन अकेलाईअ ते, तंज़ साण तारा तकींदा रहिया, यादगीरियुनि जा सैलाब ईंदा रहिया, बंदि अखिड़ियुनि मंझां बंदि भॼंदा रहिया। सो आकाश अंसारी जी शाइरी जॾहिं बि तव्हां पढ़ो, ख्वाबनि खे कॾहिं न छॾिजो। ऐं ख्वाब ई त आहिनि आकाश जी अमानत। ऐं जॾहिं बि माना उन जी शाइरी ते नज़र पवे त हिकिड़ो हौसलो मिले थो, हिकिड़ो उत्साह मिले थो, हिकिड़ो वलवलो मिले थो। इंसान जेके कैरियर ओरिएंटेड माण्हू आहिनि उन्हनि खे माना पढ़ंदे हिकिड़ो उत्साह मिली रहियो हूंदो आहे। नौजवाननि जे लाइ उन्हनि जी शाइरी में हिकिड़ो उत्साह हूंदो आहे। उनखां अलावा तव्हां पंहिंजी सकाफ़त खे टच कयो त माना आकाश अंसारी जी जॾहिं शाइरी उन हवाले सां तव्हां पढ़ो त तव्हांखे जेको आहे सो बहितरीनु उहा लफ़्ज़नि जी जोड़ जक मिली रही हूंदी आहे। सो मूंखे लॻंदो आहे त उहे माण्हू वाक़ई ॾाढा ख़ूबसूरत हूंदा आहिनि, ॾाढा उहे माण्हू जेको आहे सो अज़ीम हूंदा आहिनि, जिन खे ख़बर हूंदी आहे त लफ़्ज़नि जी चूंड कीअं कजे, जिन खे उहो शायदि इल्हाम अची रहियो हूंदो आहे। सो शाइरीअ ज़रिए शाइरीअ वसीले हू जेको आहे इन तरह पैगाम आम माण्हुनि ताईं पहुचाए रहिया हूंदा आहिनि, जंहिंमें उन्हनि आम माण्हुनि जी जेका दर्द हूंदो आहे, तकलीफ़ बि हूंदी आहे, पर उन्हनि ते जॾहिं मरहम रखण जी ॻाल्हि ईंदी आहे त डॉक्टर आकाश अंसारीअ खे असां उते बि माना ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में पढ़ियो आहे, उन्हनि जो कमु ॾाढो ख़ूबसूरत आहे। अच्छा, पिरे हिन वक़्तु मूंसां फ़ोन कॉल ते कनेक्टेड आहिनि, उन्हनि खे मां भली कार चवंदमि। हेलो, अस्सलाम वालेकुम पिरे। वालेकुम सलाम ताहिरा, कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? जी बिल्कुलु ठीकु, फर्स्ट क्लास। माशाल्लाह, ज़बरदस्त। पहिरें मां प्रोग्राम स्टार्ट कयो ऐं शुरूअ में जेको आहे सो ॿ चारि ॻाल्हियूं करे डॉक्टर आकाश अंसारी जे केस जे हवाले सां मूं ॻाल्हि कई, ऐं अव्हां बि यकीननि तमामु शयुनि खे पंहिंजी नज़र में रखंदा हूंदो, छा चवणु चाहींदव? ॾिसो, डॉक्टर आकाश अंसारी असांजो लेजेंड किरदारु हुयो धरतीअ जो। अहिड़ा माण्हू सालनि पुॼाणा पैदा थींदा आहिनि, ऐं इहा का मामूली ॻाल्हि न आहे त किरदारु शख़्सियतूं उन्हनि जा अहिड़े बेदर्दीअ सां क़तलु थियनि। लाज़मी आहे इहो इशारो, ऐं आंगुर हुकुमराननि ॾांहुं, सूरत हाल ॾांहुं ऐं कानून ऐं आइन जी जेका बदनज़मी आहे उन ॾांहुं इशारो करे थी। ऐं पाण ॾिठोसीं जेको डॉक्टर आकाश अंसारी जे केस में मुलवस सदस्य पुटु यानी घर जो भाती निकितो आहे, हुनजी एक्टिविटीज़ जेके हुयूं उहे क्रिमिनल एक्टिविटीज़ हुयूं। हिन ई मुआशिरे जो फ़र्ज़ु हुयो ऐं हिन ई मुआशिरे में हुनखे जेका हथी मिली, जेका हुनजी परवरिश थी, उनखे हिकिड़े सिंध धरतीअ जे हीरे खे, हिकु लेजेंड किरदार खे क़तलु करे छॾियो, जेका हुनखे सज़ा मिली आहे। हुअण त ईअं घुरिजे त अहिड़े क़िस्म जूं जेके कम आहिनि, सरगर्मियूं आहिनि, उन्हनि ते बंदिश लॻाई वञे। जेसीं ताईं कानून सही सां इस्तेमालु न थींदो, हुकूमत पंहिंजा जेके पेर पुख्ता न कंदी, क़िबिलो दुरुस्त न कंदी, तेसीं ताईं अहिड़ा वाक़िया थींदा।
आम माण्हू रोज़ क़तल थियनि था, बिल्कुलु घरनि अंदरि माण्हू महफ़ूज़ न आहिनि, न्याणियूं महफ़ूज़ न आहिनि, ऐं किरदार जेके आहिनि उते हिते बेदर्दी सां क़तल कया था वञनि, जंहिंजो को बि खड़तेल कोन थो निकिरे। सुठी ॻाल्हि आहे, कातिल खे सज़ा आई, पर वक़्तु सज़ा आई आहे, पर अलमनाक सज़ा अञा मिलणु घुरिजे आहे। ही वाक़िया अञा ॿियनि वाक्यनि खे बि हथी ॾींदा आहिनि, ॿियनि वाक्यनि खे बि जेको आहे त प्रमोट कंदा आहिनि। बिल्कुलु। अच्छा पिरे मां थोरो ॼाणणु चाहींदमि, डॉक्टर आकाश अंसारी जो केस अवां सभिनीनि जे साम्हूं आहे, उन में माना तमामु असांजा शाइर, असांजा वंद जेके कोर्ट जा चकर लॻाईंदा रहिया, वेंदा रहिया, इन तरह जे किरदार खे कीअं था ॾिसो? तमामु सुठी ॻाल्हि आहे ऐं ईअं ई मालिकी करणु घुरिजे, पर इहा मालिकी जेकॾहिं असां अॻु में कयूं ऐं अहिड़े क़िस्म जी जेके एक्टिविटीज़ आहिनि ऐं जेका नशोनुमा थिए थी असांजे समाज में, क्रिमिनल्स जेके पैदा कया था वञनि हथ वठी, इन्हनि जी बंदिश लाइ बि असांखे गॾु थियणु खपे। बिल्कुलु बिल्कुलु सज़ा आई आहे कातिल खे, सुठी ॻाल्हि आहे, ऐं अहिड़नि ॿियनि कातिलनि खे बि सज़ा अचणु घुरिजे जेके बि अहिड़े क़िस्म जो सरगर्मियूं कनि था जिन ते कातिलनि जो हथु आहे ऐं उहे क़तल कराइनि था, उन जड़ खे कॾहिं फिटी कजे। समाज अंदरि जेका बीमारी आहे रोज़ बरोज़ हिते उनजी वाध वीज थिए थी, उन बीमारीअ खे कटे फिटी करण जी ज़रूरत आहे त पाण असां अहिड़ा किरदार जेके पंहिंजे हथनि मां न विझायूं। लाज़मी आहे डॉक्टर आकाश अंसारी जो जेको क़तल आहे, आवाज़ जो क़तल आहे, हिकु एक्टिविटी जिदोजहद जो क़तल आहे, इनकलाब जो क़तल आहे, तंहिं करे हुनजो असरु सभिनी ते पवे थो पियो। असांजे समाज में हिन वक़्तु मंशियात तमामु घणी उरूज ते आहे, हुनखे हथु वठी करे सरगर्म कयो वियो आहे, दाड़ियल कल्चर खे हथु वठी करे हुनखे प्रमोट कयो वियो आहे। हाणे त वॾनि शहरनि में वॾियूं इमारतूं जिन जे पुठियां वॾा वॾा हथ आहिनि, इहा बि हुकूमत खां का ओझल ॻाल्हि कोन्हे। इन सां थिए ईअं थो त जेको आम माण्हू आहे, जेको सर्वाइव करे थो हिन सोसाइटी में, शहरी जेको आम शहरी आहे, उनखे तमामु घणी भोगना खे मुंहुं ॾियणो पवे थो पियो। हा सही पिया चओ। अच्छा आईजी सिंध स्टैंडिंग कमेटी बि ॿुधायो आहे त प्रिया कुमारी जेको आहे सो धाड़ियल राहिब शर वटि मौजूदु आहे। सो प्रिया कुमारी जो केस सॼी सिंध जो केस आहे। प्रिया असां जेको आहे न ख़ुशियुनि में बि प्रिया कुमारी खे करे कोन विसारियो। मूंखे यादि आहे जॾहिं आउं ईद जो प्रोग्राम करियां पई तॾहिं बि असां प्रिया कुमारी खे यादि कयोसीं। प्रिया कुमारी उहा हिकु माउ जी प्रिया कोन आहे, उहा समूरी सिंध जी प्रिया आहे। सो छा चवंदव? ॾिसो, ॿारनि खे अगवा करे हुननि खे गुम करे छॾणु या क़तल थियल लाश जेके आहिनि त वारसनि जे हवाले करणु, इहो बि जेको आहे हिकिड़ो मशग़लो हिते रहियो आहे। ऐं ज़ोरी हथु वठी शयूं करायूं थियूं वञनि पियूं। प्रिया कुमारी ऐं ॿिया जेके मुगवी ॿार हुआ जिन जी बाज़ियाबी हिन महिल ताईं मुकमल न थी चुकी आहे, उन ख़िलाफ़ बि पाण मुसलसिल एहतिजाज में आहियूं। तव्हां सही था चओ त पाण ख़ुशियुनि में बि इन्हनि ॿारनि खे यादि कयूं था, या कंहिं हिकिड़ी माउ जी औलाद न आहे, पाण सम्झूं था त असां सभिनी जी औलाद आहे। ऐं जेकॾहिं अहिड़ा केस, अहिड़ा जेके अहिड़ियूं सरगर्मियूं आहिनि, एक्टिविटीज़ आहिनि, इन्हनि खे बंदिश न लॻाई वेंदी या बाज़ियाबी न थींदी त इहे सिधा सवां पहिरां जेके सिस्टम ॾे वञनि था, जेको सिस्टम हथु वठी हिननि खे कराए थो। नंढड़ी मासूम ॿारड़ी आहे, केतिरनि ई वरियनि खां पंहिंजे पीउ माउ खां विछड़ियल आहे, पूरी सिंध हुनजे लाइ सरापा एहतिजाज आहे। पर हिन वक़्तु जॾहिं IG सिंध जेको आहे उन चयो आहे त हू महफ़ूज़ हथनि में आहे या हुनजो पहिरो खयो वियो आहे, त ज़रूरु हुनजी बाज़ियाबी लाइ बि क़दम खयां वञनि, इहे तुर्त खयां वञनि। हा त हेतिरो अर्सो जेको आहे उहा न्याणी पंहिंजे वारसनि खां परे न हुजे आहे। ऐं खोड़ ॿिया ॿार आहिनि, खोड़ जेके रोज़ बरोज़ अहिड़ा वाक़िया थियनि था घिटियुनि में, पाड़नि में, मुख़्तलिफ़ नंढनि वॾनि शहरनि में, जिते इहो रोज़ जो मामूल बणिजी चुको आहे। पाण असां सभु हिननि शयुनि खां वाक़िफ़ आहियूं। कुझु केस अहिड़ा आहिनि जेके हाईलाइट थियनि था, मीडिया जे ज़रिए ॿाहिरि पहुचनि था, उनजे लाइ बि पाण प्रोटेस्ट कयूं था। त इहा सुठी ॻाल्हि आहे ऐं सिस्टम खे जेको आहे त प्रेशराइज़ कजे त हू पंहिंजो जेको क़िलो आहे उहो दुरुस्त करे। अव्हां बि कानून जी शागिर्द आहियो न पहिरें, अव्हां बि त इन ई साइड जेको आहे सो तव्हांजी प्रैक्टिस बि हले पई, तव्हां कमु बि करे रहियूं आहियो। असांजो माना एतिरा साल गुज़रण खां पोइ असां जॾहिं वरी बि पाकिस्तान जी हुन हिस्ट्री खे ॾिसूं था, वरी अॼु जे सूरत हाल खे ॾिसूं था, छो असां वटि हालात ख़ासि तौर ते पंहिंजी सिंध जी ॻाल्हि कंदासीं, ॾींहों ॾींहुं असांखे बिगड़ंदे छो नज़र अचनि पिया? ॾिसो, सियासी जेका हलचल आहे, सियासी सरगर्मी आहे, सियासी वाट आहे, हिकु त उन में असांजी जेका घणाई आहे उहा हुन खां परे आहे। नंबर ॿ ॻाल्हि, कानून जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त कानून खे चटियूं लॻल आहिनि, कानून जो इम्प्लीमेंट तमामु देरि सां थो थिए। उहे अमेंडमेंट्स जेके पुराणियूं थी फरसूदा थी वयूं आहिनि उहे अञा थी हलनि थियूं। सिस्टम नओं थी चुको आहे, डिजिटलाइज़ थी वियो आहे। तरमीमूं जेके अचनि थियूं उहे बि सिंध दोस्त या वतन दोस्त न, पर वतन दुश्मन अचनि थियूं, जिन में आवाम जो को बि फ़ाइदो कोन्हे, सवाइ हिनजे त आवाम जेके वसीला पाण वटि हुनजी धरती हुनजे पेरनि हेठां उहा बि खसण जी कोशिशि कई थी वञे पई। तंहिं करे हे पाण सम्झूं था त बहितरीअ जी ज़रूरत आहे, सिस्टम खे बहितर करण जी ज़रूरत आहे। उनजी हिकिड़ी वाट आहे, उहा आहे
सियासी सरगर्मी सही जेसिताईं माण्हू में सियासी शऊर न ईंदो, सियासी सरगर्मी न ईंदी, न सिस्टम खे सम्झण जी सुर्त न ईंदी, तेसिताईं हीउ सिस्टम पियो ईअं आम माण्हूअ खे, आम शहरीअ खे जेको हा तव्हांजो हा असलो को माण्हू आहे हुनखे पियो निपोड़ींदो रहंदो, चिबाटींदो रहंदो जी बिल्कुलु ऐं पाण ईअं छिछलाए छिछलाए पंहिंजा जेके प्यारनि जा जेके लाश आहिनि सही ऐं बाज़ियाबियूं आहिनि उन्हनि जे लाइ पिया एहतजाज कंदासीं, पिया सिस्टम जे ख़िलाफ़ पिया ॻाल्हाईंदासीं ऐं मज़ामत करणु घुरिजे, मज़मत करणु घुरिजे, मुसलसिल एहतजाज करणु घुरिजे, मुसलसिल सिस्टम खे बहितर करण जे लाइ पाण जागृत था कयूं ऐं अहिड़ी जेके नंढियूं नंढियूं कोशिशूं आहिनि पाण कंदा रहूं। वकीलनि जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त जी जी तमामु पाण खे ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे त हीअ जेके नो डाउट वाक़िया थियनि था, पाणीअ जो मामिलो हा हुजे, बिल्कुलु धरतीअ जो बिल्कुलु मामिलो हुजे, कारूंदर जो मामिलो हुजे, प्रिया हा कुमारी ऐं ॿियनि मुग़िलनि जो मामिलो हुजे, डॉक्टर आकाश अंसारी जो मामिलो हुजे, रोज़ जेके सिंध में क़त्ल थियनि था उन्हनि जे ख़िलाफ़ जेके एहतजाज मुज़ाहिरा आहिनि उन्हनि में वकील शाना बशाना आहिनि, इहा सुठी ॻाल्हि आहे। हाँ बिल्कुलु यकीनन। अच्छा मां पहिरें ॾाढो माना हैरान थियमि जॾहिं स्टैंडिंग कॉमिटी जे तरफ़ खां असांखे ॿुधायो वियो आहे त प्रिया कुमारी राहिबशर धाड़ेल आहे उन वटि मौजूदु आहे, माना असां वटि ही छा कहिड़ी हिकिड़ी चेन ठहियल आहे, छा चवंदा ही बि सिस्टम जा पालियल हिकिड़ा पठू आहिनि धाड़ेलनि जी। तव्हांखे पाण खे ख़बर आहे उत्तर सिंध में त हिकिड़ो पूरो हिकिड़ी इंडस्ट्री क़ाइमु कई वई आहे धाड़ेल कल्चर जी, ऐं सॼी सरपरस्ती हुननि जे हवाले कई वई आहे त जीअं वणे अच्छे कार्य जा मालिक आहिनि। उअं ई थींदो, ही पंहिंजा जेके जेके एजेंडाऊं आहिनि उहे पूरियूं करे पोइ हुननि खे बि ईअं छॾे ॾींदा ऐं सॼी हिननि जी पैदावार आहे। रोज़ आम माण्हू क़तल थिए थो, उत्तर सिंध में त रोज़ कोराम मतल आहे, रोज़ कंहिं न कंहिं घर मां को न को लाश मिले थो पियो ऐं रोज़ दुश्मनियूं लॻी पियूं आहिनि। तव्हांखे हिकिड़ी अहम जेके ॻाल्हियूं उहे ॿुधायां त हिते घरनि में हाणे बारूद पहुची चुका आहिनि। पहिरीं त खणी असां धाड़ेलनि ताईं महदूद हुआसीं, घरनि ताईं जेके बारूद पहुची चुका आहिनि, इन जो नतीजो पाण ॾिसी सघूं था त आम माण्हू घरनि ताईं महफ़ूज़ न आहे, पहाड़नि इलाइक़नि ताईं महफ़ूज़ न आहे, शहरनि जी त ॻाल्हि परे जी आहे। तंहिंजे करे हिनजे पुठियां जेका बि सरपरस्ती आहे उहा पीपल्स पार्टीअ जी आहे, हुकूमत जी आहे, जेका हथ वठी अहिड़े क़िस्म जा गैर अमन अमान वारी जेके सूरत हाल पैदा करे उन खां पोइ आम माण्हूअ खे, आम शहरीअ खे, अवाम खे परेशान करण जी कोशिशूं आहिनि जीअं अवाम मज़ामत न करे सघे, पंहिंजे वसीलनि जो बचाव न करे सघे, पंहिंजे लाइ आवाज़ न उथारे सघे ऐं ख़ौफ़ ऐं हिरास में मुब्तला थी करे रोज़ लाश मेड़ींदो वठे। सही पिया चओ पहिरें। अच्छा तव्हां सम्झो था देयर शुड बी क्वेश्चन मार्क, माना IG सिंध स्टैंडिंग कॉमिटी खे पाण ॿुधाए थो त प्रिया कुमारी जेको आहे सो धाड़ेल राहिबशर वटि आहे, माना एतिरो टाइम गुज़री वियो आहे, समूरी सिंध सरापा एहतजाज पाण ॾिठी आहे ऐं माना सोचे सघे थो न उन माउ तां छा गुज़रंदी हूंदी जंहिंजी उहा मासूम वारी केतिरे टाइम खां माना उहा हुनजी हिकु नज़र बि हुनखे तके कोन सघी आहे, ॾिसी कोन सघी आहे। रोज़ दिल में मातम हूंदो, माना हिकिड़ो त थींदो आहे कि ख़ुदा खे प्यारो थी वियो औलाद, उहो माण्हू दिलि ते पथर रखी करे पोइ हलंदो आहे। हिकिड़ो पीउ माउ खे ख़बर हुजे त हुनजो बच्चो ज़िंदा आहे, कीअं वटि मुगवी आहे, कहिड़ी हालत में हूंदो, कहिड़ी कंडीशन में हूंदो, कीअं हू सर्वाइव कंदो हूंदो, रोज़ हिकिड़ो मातम आहे अंदर में। हुन माउ जी जेका आहे उहा लाज़मी आहे अरशनि ताईं बि पहुचंदी हूंदी। इहा सूरत हाल तमामु गंभीर हूंदी आहे जिते रोज़ माण्हू मरंदो रहे, साह त खणे पर रोज़ मरंदो रहे। तंहिं करे ही जेके वाक़िया आहिनि इंतिहाई दिलि सोज़ आहिनि। मां तव्हां सां पहिरीं बि ॻाल्हि कई त ख़ौफ़ हिरास फैलाइण जी कोशिश आहे त जीअं माण्हू पाण ताईं महदूद थी वञे, ख़ौफ़ में मुब्तला थिए, कोई बि आवाज़ न उथारे। पर ही सिंध जेका आहे उहा मज़ामत जी धरती आहे, हमेशह ज़ुल्म ॾाढ ख़िलाफ़ जेको आहे आवाज़ उथारियो आहे। जेके बि मसइला थियनि था मुख़्तलिफ़ मसइलनि में असां हिते फाथल आहियूं, छो घेर मसइलनि में फाथल आहियूं, पोइ बि रोज़ जे बुनियाद ते पंहिंजा जेके साथी आहिनि ऐं पाण जेके इनकलाब जी राह ते जेके गामज़न आहिनि, अवामी तहरीक मुसलसिल हिन ते एहतजाज में आहे, शहरनि में, ॻोठनि में, वाहण वस्तुनि में मुसलसिल एहतजाज में आहे। ऐं इहो एहतजाज जेको आहे, इहे जेके प्रोटेस्ट आहिनि ऐं मुसीबत ज़दा जेके माण्हुनि जी मदद करण जे हवाले सां जेको आहे, इहे तरीक़ा जेके आहिनि उहे अवाम दोस्त तरीक़ा आहिनि। हिन में अञा वधीक सरकारी जेके कुवतूं आहिनि, ताक़तूं आहिनि, उहे अञा वधीक पैदा थियनि ऐं इहो ई हिकिड़ो निजात जो ज़रियो आहे। ऐं दुनिया जो हर क़ानून हिन वक़्तु तव्हां ॾिसो था त ॿियो हिकिड़ो इंतिशार हिते फैलायो पियो वञे त कराची खे जेको आहे अलॻि सूबो ठाहियो वञे, ॻाल्हियूं आहिनि त माना तव्हां हिकिड़े पासे जिते सॼी सिंध ॿरी रही आहे, जिते रोज़ जेके माण्हू अगवा थियनि था, धाड़ेल कल्चर जेको आहे त उहो प्रमोट थियल आहे। उन खां अलावा जेको आहे माण्हू ज़िंदा लाश जेके मिलनि था, कत्ले आम रोज़ थियनि था, मुख़्तलिफ़ इलाइक़े में उमरकोट वारो वाक़ियो ॾिसो तव्हां, शहरनि में अहिड़े क़िस्म जो इंतिशार फैलाए करे
समूरी इहा साज़िश आहे, मिलियल साज़िश आहे पाण सम्झूं था, जेका हिक मनसूबे तहत हिक साज़िश तहत पंहिंजे एजेंडा ते कमु करे रही आहे। मुसलसिल असांखे टॉर्चर करण जी कोशिश कई पई वञे त ही माण्हू जेके आहिनि पंहिंजे एजेंडा तां हथ खणी वञनि ऐं ही वसीला ज़मीनूं ही धरती असांखे ॾियनि, पर इहा हिननि जी भुल आहे, नाकामी जेका आहे हिननि जी जेको आहे क़िस्मत आहे, छाकाणि जो ही धरती असांजी आहे, ही वसीला असांजा आहिनि ऐं हथ वठी जेका हुकूमत हिते प्रेशराइज़ करे थी अवाम खे, हथ वठी जेके हुकूमत पंहिंजा हथकंडा हिते इस्तेमालु करे थी, इहे बिल्कुलु फरसूद आहिनि, तंग करण जी कोशिश आहे। गुलामाणा जेके हिकिड़ी सोच वारा रवैया आहिनि उहे अञा ताईं कानून लाइ असांखे दुनिया जो हर कानून, हिकु कानून न पर पूरी दुनिया जो हर कानून असांखे पंहिंजो आवाज़ उथारण जी इजाज़त ॾिए थो त अव्हां सां जेकॾहिं नाइंसाफ़ी थिए थी त अव्हीं आवाज़ उथारियो। ऐं असां वटि जेको आहे सो सोशल मीडिया पाण सभिनीनि जा अकाउंट्स मौजूदु आहिनि ऐं हर शइ असांखे जेको आहे न आराम सां ख़बर पइजो वञे किथे छा थिए पियो। इस्माइल समेजो जो ही वाक़ियो ऐं हुनजी जेका लबनि ते मुर्क हुई ऐं जंहिं अंदाज़ में हुन मौत खे बि वेलकम कयो आहे न, उहा शइ माना पंहिंजी हिकिड़ी पीक ते हुई, छा चवंदव? ॾिसो, इंतिहाई दिलि खे मतिलबु ॾाढींदड़ वाक़िया आहिनि इहे। माण्हू जॾहिं सुबुह सां असीं सोशल मीडिया ॾिसूं था, रोज़ वाक़िया अख़बारुनि में पढ़ूं था, ॾाढींदड़ वाक़िया जेके साम्हूं अचनि था, उहा ई अफ़सोस सां ॻाल्हि चवणी थी पए त घरनि ताईं बि हाणे माण्हू महफ़ूज़ न आहिनि ऐं ही सभु शयूं जेके आहिनि त उहे सरपरस्तीअ जे हेठि थियूं अचनि। बिल्कुलु हिकु वॾेरो जेको आहे उहो दावा करे चवे त मां वेठो आहियां हिते, मां पंहिंजनि जी मालिकी कयां थो ऐं अॻे ई पल जेको आहे पाण खे लाश मिलनि, अहिड़ा वाक़िया मिलनि त पाण सम्झी सघूं था त असीं ग़ैर महफ़ूज़ आहियूं। कानून जा रखवाला जॾहिं टाउंट बणिजी वञनि त आम माण्हू क़त्ले आम थींदो आहे ऐं आम माण्हू कुसजंदो रहंदो आहे। पुरज़ोर मज़म्मत कजे, एहतजाज कजनि, रोड ब्लॉक कजनि त प्रेशराइज़ थियनि उन्हनि खे। अवाम जो जेको दर्द आहे, अवाम जी जेका कैफ़ियत आहे, अवाम जो जेको मुतालबो आहे न, उन जी घटि में घटि मञदा थिए ऐं अहिड़े क़िस्म जा जेके खून आहिनि उहे लुड़नि न ऐं कातिलनि खे सज़ा पहुचे। कातिल उहो न आहे जेको सिर्फ़ु छुरी खणी करे गलो कपे थो, कातिल उहो आहे जेको हुनजी सरपरस्ती करे थो, हथ वठी करे पंहिंजे माण्हुनि खे क़त्ल कराए थो। उहा चेन जेका आहे न उनखे ज़रूरु टुटणु खपे, तॾहिं ई मुआशरा जेको आहे सो तरक़ी कंदा आहिनि। उहे ई मुआशरा शायदि दुनिया में जेको आहे सो तरक़ी जी उन्हनि मंज़िलनि ते पहुचंदा आहिनि जेके ज़ुल्म जे ख़िलाफ़ु उथनि था, जेके यूनिटी सां उथनि था, पंहिंजे हक़ जे लाइ ॻाल्हाइनि था। अच्छा, दुनिया जूं मुहज़िब क़ौमूं, जॾहिं पहिरें तव्हां बुक रीडर आहियो, अव्हां किताबनि सां चाह रखंदड़ आहियो, दुनिया जूं मुहज़िब क़ौमूं भला कीअं हूंदियूं आहिनि? ॾिसो, मुहज़िब क़ौमूं जेके आहिनि जिते हुकुमरान ॻाल्हि कनि, दावा कनि जमहूरियत जी, त हू पाण खे अवाम जो नौकर सम्झंदा आहिनि, अवाम जे वोट जो, अवाम जे एतमाद जी पासदारी कंदा आहिनि, हुननि जी प्रोटेक्शन जे लाइ पंहिंजो पाण खे ज़िम्मेवार सम्झंदा आहिनि। जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जो इंतिशार थिए थो, क़त्ल थिए थो या का बदनज़मी थिए थी त हुनखे ज़िम्मेवार पाण सम्झंदा आहिनि। पर असां वटि उबतो थिए थो, असां वटि जेको कुसिजे थो, मरे थो, जेको मुसीबतुनि में फाथल आहे उनखे ॾोहदार चवंदा त ॾोह इन जो हुयो, ही ॿाहिरि छो ॾिठो, ही फलाणी जॻह ते छो पहुतो, ही फलाणे माण्हू सां अलॻि सलॻि छो हुई, सिस्टम खे कोई बि जेको आहे कुझु कोन चवंदो। मुहज़िब क़ौमुनि जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त उते सॼी ज़िम्मेवार सिस्टम हूंदो आहे। अवाम जेकॾहिं प्रोटेस्ट करे थो, अवाम जेकॾहिं मुतालबा करे थो त हुनजा मुतालबा मञण जे लाइ मथे जेको आहे स्टेट वेठी आहे जेका उन्हनि खे ॾिसे, तॾहिं हू पंहिंजे मुल्क खे बहितर करे सघनि था। ऐं अवाम जी बि इहा ज़िम्मेदारी आहे त पंहिंजे मथां उहे हुकुमरान चूंडनि जेके उन्हनि खे बचाए सघनि, उन्हनि जी हिफ़ाज़त करे सघनि। कातिलनि खे जेकॾहिं चूंडे करे इक़्तिदार में आणिबो त उहे क़त्ल कंदा, हुनजी फितरत आहे क़त्ल करणु। हुनखे सिर्फ़ु पंहिंजी कुर्सी बचाइणी आहे, हुनखे सिर्फ़ु पंहिंजो इक़्तिदार बचाइणो आहे। अवाम सां हुनजो को सरोकार न आहे, छाकाणि जो हू सम्झे थो त मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एजेंडा खणी करे इहा ई आयो आहियां त मुंहिंजो बिब भरिजे। अवाम मरे, अवाम ॻरे, अवाम सां को मुंहिंजो सरोकार न आहे। जेसि ताईं असां कातिल चूंडींदा रहंदासीं, ऐवाननि में पहुचाईंदासीं, तेसि ताईं असांजो ख़तरे आम बंदि न थींदो। सही, बिल्कुलु ठीकु।
ओके प्रिय, थैंक यू सो मच, थैंक यू तव्हां असांखे टाइम ॾिनो। ऐं प्रिय जॾहिं बि असांजे प्रोग्राम में शामिलु थींदी आहे हमेशह ॾाढो वैल्यूएबल ॻाल्हाईंदी आहे। मूंखे लॻंदो आहे त प्रिय जो जेको ॻाल्हाइणु आहे उहो यकीनन असांखे ॿुधाए रहियो हूंदो आहे त प्रिय जेको आहे सो हिकु सुठी एडवोकेट आहे। ऐं एडवोकेसी जी फील्ड ते जॾहिं बि नज़र पवंदी आहे त हिकिड़ो कंटिन्यूअस प्रोसेस आहे, हिकिड़ी प्रैक्टिस आहे। यकीनन उथंदे केरु बहितरीनु वकील कोन थींदो आहे, हिन जे पोयां तव्हांजी महिनत हुजे थी, तव्हांजो जेको आहे न लगन हुजे थी, तव्हांजी पंहिंजी फील्ड सां सचाई हुजे थी। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे ब्रेक जो, सो पहिरियां असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। ऐं प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर ते आहे, सिंध जी शान टपाल मेज़बान। ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी, भलीकार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में, जंहिंसां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर जो आहे, सिंध जी शान टपाल मेज़बान। प्रोग्राम में हिन वक़्तु असां सां गॾु आहिनि एस.एम. नदीम साहब, उन्हनि खे भलीकार चऊं था। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। कैसे हैं नदीम भाई, ठीक हैं? जी अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुल ठीक। माशाल्लाह जी, ज़बरदस्त। अच्छा, थोड़ा स्पोर्ट्स की दुनिया पे नज़र डालेंगे और मैं चाहूँगी कि क्रिकेट के हवाले से हमें थोड़ा अपडेट करें आप। हाँ बिल्कुल, देखें अभी तो ऑस्ट्रेलिया की टीम जो है वो पाकिस्तान पहुंच रही है आज, और 2 ग्रुप में आएगी वो। पाकिस्तान के 3 T20 मैचेस हैं। अच्छा, ये मैचेस जो है वो असल में जो बिग बैश लीग हुई है ऑस्ट्रेलिया में, उसमें पाकिस्तानी प्लेयर्स गए थे, तो उसके बाद जो ये सारा डिसाइड हुआ था कि भाई हम लोग जो है वो आपके यहाँ सीरीज खेलेंगे, आप अपने प्लेयर्स को वापस नहीं बुलाना, मतलब कोई भी सीरीज हो, क्योंकि पाकिस्तान और श्रीलंका की सीरीज थी T20 सीरीज, तो उसमें हमने देखा कि बाबर आजम, शहनशाह अफरीदी, हारिस रऊफ, ये तमाम प्लेयर जो है वो ऑस्ट्रेलिया में ही जो है वो उनकी लीग खेल रहे थे। क्योंकि लीग में जब मैचेस चल रहे होते हैं और एकदम प्लेयर जो है वो बैक ऑफ हो जाएं या अपने मुल्क चले जाएं किसी वजूहत की वजह से, तो फिर वो बड़ा लीग को जो है वो नुकसान होता है। उनके जो मकसद ब्रॉडकास्टर जो होते हैं, ऑडियंस जो होते हैं, वो सारा एक टेम्पो टूट जाता है जी। तो ये रहा। अभी तो ऑस्ट्रेलिया सीरीज है और पाकिस्तान की टीम जो है वो वर्ल्ड कप की भी तैयारियों में लगी हुई है। तो इंशाल्लाह देखते हैं कि वर्ल्ड कप 7 तारीख से शुरू है, 7 फरवरी से जी। हाँ। और स्कॉटलैंड जो है वो उसको शामिल किया है उन्होंने, बांग्लादेश के मकसद मुतबादिल के तौर पर ICC ने, और बिल्कुल ही समझ लें एक जो वो इंडिया ने हकदर्मी दिखाई है। इंडियन जो जर्नलिस्ट है वो भी इस पर काफी जो है वो इस पर बात की है उन्होंने, और कहा है कि ये बड़ा जो वो नाइंसाफी हुई है बांग्लादेश के साथ। क्योंकि देखिए ये स्टार्ट तो उसने किया था इंडिया ने, कि उनके जो वो पाकिस्तान आने से उन्होंने मना किया कि हम पाकिस्तान से नहीं खेल सकते, पाकिस्तान में नहीं आ सकते। उसके बाद तो ये हर मुल्क का राइट होता है, और कई मुल्क ऐसे हैं जिन्होंने, जब ये 2009 में श्रीलंका का वाकया हुआ पाकिस्तान में, उसके बाद पाकिस्तान आने से मना किया। हाँ। पाकिस्तान ने कोई प्रेशराइज नहीं किया, पाकिस्तान ने उनको मनाया और अपनी जो सिक्योरिटी दिखाई। हमने अपने जो मकसद सारे मामला थे वो उनके सामने रखे, और उनकी टीमों ने विजिट भी किया। सिक्योरिटी टीम उनकी आया करती थी और फिर विजिट करती थी दीगर मुल्कों की, जैसे इंग्लैंड है, ऑस्ट्रेलिया जो क्रिकेटिंग कंट्री है। उसके बाद जाके जो वो टीमों ने हामी भरी और फिर उन्होंने विजिट भी किए पाकिस्तान के। तो अब ये एक मुल्क का राइट होता है कि आप जो है वो अगर नहीं खेलना चाहते, ठीक है, आप उनके मैचेस वो कर दें, तब्दील कर दें, वेन्यू चेंज कर दें, लेकिन ये नहीं होता कि आप वो जो है फुल मेंबर टीम हो, जो टेस्ट नेशन टीम हो, उसकी जगह पे आप जो वो ऐसा जो वो स्कॉटलैंड की जो 21वीं टीम है उसको आपने डाल दिया है, और फिर जो वो आप जो खुशी मना रहे हैं कि जो भाई हमने बहुत बड़ा कारनामा किया। तो ये टोटल इंडिया की हकदर्मी है, और इंडिया जो है वो कभी भी नहीं चाहेगा, क्योंकि पहले देखे ना, पहले जो वो बांग्लादेश में हसीना वाजिद की गवर्नमेंट थी तो वो प्रो इंडियन थी, ठीक है ना। आजकल वो वहाँ पे इंडिया में छुपी हुई बैठी हुई है, तो उस टाइम पे तो ये बांग्लादेश को फुल सपोर्ट करते थे। अब जो वो बांग्लादेश से जो वो हसीना वाजिद गायब हो गई है, तो अब जो इंडिया जो इनके अगेंस्ट हो गया। तो ये टोटल पॉलिटिक्स चल रही है असल में ऊपर लेवल पर ना, क्रिकेट के अंदर। और इंडिया जैसा जो मतलब जो मेंटेलिटी रखते हैं उनके जो गलीज लोग जो हैं, ये जो जय शाह हो गया और ये दूसरे तीसरे अमित शाह हो गया और फिर ये मोदी, इनकी तो टोटल सोच ही ये थी कि एंटी मुस्लिम जो है वर्क किया जाए और उनके खिलाफ जो है कुछ न कुछ ऐसे मामला किए जाएं जिसकी वजह से जो है इनको
परेशानी हो या हिंड्रेंस हो या डिस्टर्बेंस हो, तो ये कब तक करेंगे? ये इंशाल्लाह एक टाइम आएगा कि जो ये अपने मुंह की खाएंगे, और इन्होंने खाया भी है। जैसे पाकिस्तान ने इनके साथ जो किया वो पूरी दुनिया ने देखा, और ऐसे ही क्रिकेट में भी होगा इंशाल्लाह। जी हाँ। अच्छा एसएम नदीम साहब, मैं पूछना चाहूंगी कि टीम की सिलेक्शन को आप कैसे देख रहे हैं? अब देखें, असल में हम लोग बात करते हैं कि डोमेस्टिक परफॉर्मर जो है हमारे यहाँ सिंध से भी काफी आवाजें उठाई जाती है, शाहनवाज धानी के हवाले से, सलमान भंबरो हैं, साद खान है, मोहम्मद हसन है और दीगर प्लेयर्स हैं कि भाई जो हम इनको जो है वो पाकिस्तान टीम में मौका नहीं दे रहे या ये जो इनकी सिलेक्शन नहीं कर रहे। लेकिन जो अभी टीम जो बनी है, देखिए उसमें प्लेयर्स वो हैं जो प्रीवियसली टूर्नामेंट्स में या उनकी जो है साल बाय साल जो है वो परफॉर्मेंस रही है। तो एकदम में किसी की जगह पे खिला देना किसी को, तो ये थोड़ा सा इम्पॉसिबल हो जाता है। हाँ, लेकिन वे एक पूल इन्होंने बनाया हुआ है, उसके अंदर इन प्लेयर्स को जरूर रखना चाहिए। जैसे पाकिस्तान शाहीन टीम है, उसमें भी शाहनवाज धानी भी खेले थे, मुश्ताक कलोड़ो थे, और हमारे जो ये सलमान भमरो, ये 3 प्लेयर जो है वो सिंध से जो है पाकिस्तान शाहीन की नुमाइंदगी कर रहे थे। तो मुझे कभी उम्मीद है अभी यंगस्टर रहेंगे, अच्छा परफॉर्म करेंगे तो इंशाल्लाह पाकिस्तान के लिए भी खेलेंगे। लेकिन कुछ प्लेयर ऐसे हैं पाकिस्तान टीम के अंदर, सिर्फ देखें ना, जैसे सलमान अली आगा हैं, और जो पाकिस्तान टीम के कप्तान है, उनका स्ट्राइक रेट आप देखें, रन रेट देखें, तो उनको वो मतलब सूट नहीं करती T20 क्रिकेट। अच्छा, उसके बाद अगर बाबर आजम पे आ जाए तो लोग बाबर आजम की बहुत ज्यादा बात करते हैं कि बाबर आजम ने ये कर दिया, बिग बैश लीग में जो फ्लॉप हो गए, ये हो गए। लेकिन एक सीरीज या एक टूर्नामेंट के फ्लॉप होने से प्लेयर की कदर कीमत और उसकी क्वालिटी कम नहीं हो जाती। कम नहीं हो जाती। हाँ, आप 2-3 चांसेस दें उसको, ताकि जो जी बिल्कुल बिल्कुल। अच्छा सलमान आगा टीम को लीड करेंगे, लेकिन मैं आपसे पूछना चाहूँगी, आप अच्छे तज्ज़िया निगार हैं, आपकी अच्छी एक जो है वो एनालिसिस होती है। मैं ज़रूर चाहूँगी कि आप फिटनेस के ऊपर बात करें कि हमारे यहाँ कौन सा वो प्लेयर है जो बहुत ज़्यादा फिट है और उसकी परफॉर्मेंस भी बहुत ज़्यादा अच्छी है। ज़रूर इस बारे में बात कीजिए प्रोग्राम में। हाँ, देखें, वो कहते हैं ना कैचेज विन मैचेस। हमारी टीम अक्सर और बेशतर जो वो बिल्कुल करीब पहुंचकर और जो वो मतलब जीत के करीब आकर और हार जाती है। कई दफा ऐसा हुआ, हसन अली ने जो है वो ऑस्ट्रेलिया क्या कहें जो सेमीफाइनल में कैच छोड़ दिया, ठीक है। उस कैच के छोड़ने की वजह से क्या हो गया, हम जो है सेमीफाइनल में हार गए। अच्छा, ऐसे ही जो है वो नर्व्स का काम होता है टोटल। जब क्रूशल मैच होते हैं, नेट टू नेट चल रहा होता है, बिल्कुल क्लोज मैचेस होते हैं, तो उस टाइम पे आपकी फिटनेस जो है वो बता रही होती है कि आप कितने फिट हैं, ठीक है। आम रूटीन में खेलना, डोमेस्टिक में खेलना या किसी लीग में आप अपनी मर्जी से खेल रहे होते हैं, या कोई आईसीसी का टूर्नामेंट होता है या बड़ा टूर्नामेंट होता है वर्ल्ड कप, तो उसमें आपकी फिटनेस जो है वो आपको बता रही। एक बॉलर है, वो बॉल करना चाह रहा है यॉर्कर और वो फुल टॉस हो जाती है, तो उसके कॉजेज क्या होते हैं? उसके कॉजेज यही होते हैं कि ही इज नॉट सुपर फिट, यानी कि वो फिट नहीं है, अप टू द मार्क नहीं है। तो उसका क्या होता है, न्यूरोमस्कुलर कोऑर्डिनेशन प्रॉपर काम नहीं कर रहा होता, तो इसकी वजह से ये जो है वो सारी सिचुएशन होती है। ऐसी जो हमारे शादाब खान है वो सबसे ज्यादा फिट है इस वक्त। अगर देखा जाए तो बीच में उनको इंजरी हुई थी, शादाब खान की अब वापसी हुई है। जो मतलब फील्डिंग का स्टैंडर्ड अगर शादाब खान का देखा जाए, साइम अयूब हैं, ठीक है ना, उसके अलावा 1-2 प्लेयर और हैं हमारे, मोहम्मद वसीम जूनियर हैं और ये फहीम अशरफ हैं, ये अच्छे फिट प्लेयर हैं। लेकिन फिर भी देखें, आप जो इंटरनेशनली बात करते हैं, पूरी दुनिया की बात करते हैं, तो उनके लेवल पर आने के लिए आपको मजीद मेहनत की जरूरत है। इन्होंने फिटनेस टेस्ट का क्राइटेरिया तो रखा हुआ है कि 2 किलोमीटर रनिंग हो और इतने चिनअप हो, इतने पुशअप हो, और फिर जो वो स्टैंडिंग जंप है, फिर रन जो है रन लेना होता है, रनिंग बिटवीन द विकेट है, ठीक है ना, कि 9 सेकंड के अंदर। तो ये इससे ज्यादा फिटनेस की जरूरत है। फिर उसकी परसेंटेज निकालते हैं कि भाई ये 80% फिट है या 85 है या 90% है। तो हमारे प्लेयर्स में अभी कमी है क्योंकि फिटनेस ना होने की वजह से, और फिर इनकी जो टेक्निक है या स्किल कहना है उसमें भी खामी है थोड़ी सी, जिसकी वजह से ये इंजरी की तरफ चले जाते हैं और फिर जो वो इंजरी जो है इनके गले आ जाती है। शाहीन अफरीदी देखें आप, ज्यादा जोर लगता है, एक दफा जो वो डाइव की उन्होंने तो वो उनके नी के अंदर प्रॉब्लम हो गया। ऐसे कई प्लेयर्स हैं जो इंजरी का शिकार हो जाते हैं। वो वजूहात उनकी फिटनेस ही होती है, तो इनको फिटनेस पे वर्कआउट करने की जरूरत है। और उम्मीद है कि अभी जो माइक हसन कोच हैं वो इस पर भी वर्क कर रहे होंगे कि हमारे प्लेयर्स में क्या क्या खामी है, ताकि वर्ल्ड कप के अंदर एक अच्छा वो आगाज करे और उस टूर्नामेंट को जीते।
जी। अच्छा, फिटनेस की जब भी बात की जाती है तो वो कहा जाता है कि ये भी एक कंटिन्यूअस प्रोसेस है, क्योंकि आपकी बॉडी सेट रहे, बॉडी बिल्ड करने में भी टाइम लगता है, बॉडी को सेट करने में भी टाइम लगता है, लेकिन फॉर सुपर फिटिंग, मतलब जब सुपर फिट बंदे की बात की जाए, प्लेयर की बात की जाए, उस पर जाहिर सी बात है फिर ज़्यादा मेहनत की ज़रूरत होती है। अच्छा, थोड़ा बांग्लादेश के हवाले से भी पूछना चाहूँगी कि बांग्लादेश की टीम ने आने से इनकार कर दिया है, क्या कहना चाहेंगे? हाँ, देखिए वो बिल्कुल वो अपनी जगह में बिल्कुल राइट है। मैंने शुरू में भी स्टार्ट में भी कहा कि जो है वो बांग्लादेश, जब आप एक प्लेयर को कह रहे हैं, मुस्तफिजुर रहमान, इनके कोलकाता नाइट राइडर्स से उनका ये वो कॉन्ट्रैक्ट हुआ था शाहरुख खान की टीम में, ठीक है। और जब आपने ये बहाना बनाया कि भाई हम उसको सिक्योरिटी नहीं दे सकते हैं आईपीएल में, तो जब आप एक प्लेयर को नहीं दे सकते तो पूरी टीम जो है उनके साथ मतलब कुछ 25-30 लोग होंगे जो टीम के समेत, मगर 16-15 प्लेयर्स और फिर 10-12 ऑफिसर्स होते हैं, आप उनको कैसे सिक्योरिटी देंगे कि भाई इनकी सिक्योरिटी खदशात है। तो इस हवाले से बांग्लादेश अपनी जगह पर बिल्कुल ठीक था और उन्होंने सही कहा कि जब आप हमारे एक प्लेयर को नहीं दे सकते तो हमें कैसे देंगे। लेकिन मैं बता रहा हूँ ना कि बार बार कि जो वो दुबई के अंदर जो आईसीसी का ऑफिस है वो असल में भारतीय क्रिकेट बोर्ड का ऑफिस है। जो भारतीय क्रिकेट बोर्ड जो है उसको सारा ट्रीट कर रहा होता है, चला रहा होता है। फिर उन्होंने वो एक ड्रामा किया कि वोटिंग करवा ली कि भाई ठीक है कौन से जो वो, इसमें वोटिंग की क्या जरूरत थी? आपने पहले कभी करवाई जब आपने मना किया कि भाई हम पाकिस्तान नहीं जा रहे या पाकिस्तान नहीं खेलेंगे चैंपियंस ट्रॉफी में? तो आप जब भी वोटिंग करवाते हैं तो समझ में आता है कि हाँ भाई वोटिंग, तो इसमें वोटिंग की जरूरत नहीं थी। अगर एक मुल्क को खदशात हैं या उनके पॉलिटिकल इश्यूज हैं दूसरे मुल्क से, वो अगर नहीं खेलना चाहते तो आप श्रीलंका में उसको वो कर दें। अभी भी पाकिस्तान की तरफ से भी ये है कि बाइकआउट का कहा हुआ है, तो देखते हैं कि पाकिस्तान जो है वो किस हद तक जाता है। अच्छा, उसमें भी मुख्तलिफ आरा आ रही है, कोई कह रहा है कि भाई आपको नहीं खेलना चाहिए, कोई कह रहा है खेलना चाहिए। लेकिन आप देखें कि जो अफगानिस्तान, ऑस्ट्रेलिया, नामीबिया, स्कॉटलैंड और दीगर मुल्क जो है वो 10-12 मुल्क जो अगर मिल जाए तो इतने व्यूअर्स नहीं होते जितने बांग्लादेश के अंदर है। 1.76 मिलियन लोग जो है वो बांग्लादेश में ऐसे हैं जो मैचेस को फॉलो करते देखते हैं। तो इनकी व्यूअरशिप अपनी खत्म हो रही है। फिर आईसीसी की एक अपनी क्रेडिबिलिटी है, उस पर भी जो है लोग सवालात उठाने हैं, सवालात उठा के बिल्कुल उसको भी मुतनाज़ा बना दिया इन्होंने आईसीसी को गिल में। जी बिल्कुल। अच्छा, एसएम भाई, आपने आईसीसी की बात की कि लोगों के बहुत ज़्यादा क्वेश्चंस हैं और सोशल मीडिया तो एक ऐसा प्लेटफॉर्म है कि हर बंदा जो है वो एक अपने अंदाज में वो बात कर देता है वहाँ पे। और हम देखते हैं जब भी बात होती है क्रिकेट की तो एक हाइप क्रिएट हुई है क्रिकेट के हवाले से। आईसीसी पे जो क्वेश्चंस हैं, आप तमाम चीज़ों को कैसे देखते हैं? देखिए, मैं तो ये कहूँगा इंडियन जो मीडिया है वो देखो, एक टाइम था कि रशिया का मीडिया दुनिया में सबसे ज्यादा पावरफुल था, वो क्या था, प्रोपेगेंडा बहुत करते थे। तो इंडिया में भी पता नहीं हजारों चैनल हैं, सोशल मीडिया के लोग हैं और दीगर हैं, वो इतना प्रोपेगेंडा करते हैं चीजों के, लोगों को लगता है कि बिल्कुल सही कह रहे हैं। हालांकि वो सरासर उनके वो जो 2-3 लोग हैं, विक्रांत गुप्ता और ये एक जो और हैं जो वो श्रद्धा लेडी है, वो लोग ज्यादातर क्रिकेट पे बात कर रहे होते हैं। तो उनको हकाइक का पता ही नहीं होता कि हकाइक क्या है। बस वो अपने मुल्क से वफादारी दिखाने के लिए कि हम ट्रू इंडियंस हैं, तो जो वो सारा जो इंडिया के फेवर में बात कर रहे होते हैं। लेकिन सबसे ज्यादा झूठा मीडिया इंडिया का है दुनिया के अंदर, अगर देखा जाए ना, ये लोग मानते हैं। मैंने वो जो 10 मई का वाकया हुआ, जहाज गिराए गए, उस पर उन्होंने तो वो कराची में घुस गए, लाहौर में घुस गए, काजियागंज के बाजार पे कब्जा कर लिया, पानी जगह कब्जा कर लिया। तो इससे अंदाजा कर ले कि उनके मीडिया की क्या वैल्यू है और क्या वक़्त है। तो लोग पूरी दुनिया जो है इंडियन मीडिया को फॉलो भी नहीं करती इसी वजह से। तो वो झूठ और जो है वो मनगढ़ंत कहानियों पे हम अपनी चीजें कर रहे हैं। तो इसलिए पर आईसीसी का जो आपने बात की कि आईसीसी भी अब मुतनाज़ा हो गया और उसका जो रोल नजर आ रहा है वो बिल्कुल मुतनाज़ा नजर आ रहा है, क्योंकि ज्यादातर लोग जो है आईसीसी के अंदर इंडियन ही है और वो इंडिया के फेवर की बात करते हैं। अब ना जो मैच रेफरी हैं वो भी इनकी पसंद के लगाए जाते हैं, इंडिया की पसंद के। अच्छा, पिचेस का जो वो बनना है या पिचेस की जो कंडीशन है वो भी इंडियन फेवर की होती है। तो ये सारा कुछ अपने फेवर की चीजें देकर और फिर अगर जीत जाए तो ये जीत पर भी इनके सवालात होते हैं। तो ये अगर ये दूसरी जगह जाकर खेले जीते
और मुश्किल कंडीशन में परफॉर्म करें तो फिर समझ में आता है। जी ये हाँ, सारी चीजें अपनी फेवर में, अंपायर इनकी फेवर के होते हैं, मैच रेफरी इनकी फेवर के होते हैं, पिचेज इनकी बिल्कुल बिल्कुल। फेवर की बनती हैं, सारी चीजें इनकी फेवर की हैं, तो फिर तो आपका जीतना बनता ही है। क्रिकेट तो सभी खेल में यकीनन यकीनन आप बिल्कुल सही कह रहे हैं, आप बिल्कुल सही कह रहे हैं। अच्छा, लास्ट क्वेश्चन करना चाहूंगी। T20 वर्ल्ड कप की बात हुई है और आपने उसी हवाले से अपडेट किया है, और आपने वेन्यू की भी बात की, तो वेन्यू कितना इम्पोर्टेंट है, सही वेन्यू, और दोनों टीम्स की एग्रीमेंट कितनी जरूरी है? देखिए, वेन्यू बिल्कुल इम्पोर्टेंट रखता है। हर कंट्री का एनवायरनमेंट और कंडीशन चेंज हो जाती है। जी हाँ, बिल्कुल। एशियन कॉन्टिनेंटल में अगर हम बात करें तो यहाँ पर जो है वो जो पिचेस का बिहेवियर है वो एक्सपीरियंस को बड़ा साझगार रहता है, ठीक है ना। अगर आप ऑस्ट्रेलिया और इंग्लैंड चले जाएं, वहाँ पे पिचेस जो है वो फास्ट ट्रैक होते हैं। तो पाकिस्तान के जो मैचेज हैं वो तो ज्यादातर सारे ही जो है वो ज्यादातर क्या सारे ही मैचेज जो है वो श्रीलंका में ही है और कोलंबो में है। तो वहाँ पे लो स्कोरिंग मैचेस होते हैं हाँ बिल्कुल, क्योंकि स्पिनर को जो है वहाँ पे थोड़ा बॉल फंस कर आता है और बॉल रुक कर आता है। उसकी वजह से क्या होता है कि प्लेयर जो है बैटर जो है वो खुलकर खेल नहीं पाते। एक आधा कोई मैच ऐसा होता है जिसकी वजह से जो है वो हाई स्कोरिंग मैच हो जाए, अदरवाइज वहाँ पे जो है 160, 70, 80 रन जो है वो काफी होते हैं अगर आप सही फील्डिंग करें, सही बॉलिंग करें। तो जो बिल्कुल हर मुल्क का एनवायरमेंट अलग है, वहाँ की पिचेज अलग है और वहाँ पर जो है वो मुख्तलिफ कंडीशन में आपको खेलना पड़ता है और उसके लिए आपको यूज टू होना पड़ता है। और ये इंटरनेशनल प्लेयर है कि मुख्तलिफ सीरीज, अभी जैसे पाकिस्तान श्रीलंका गई थी वहाँ पर जाकर खेल कर आई है, ठीक है ना। श्रीलंका पाकिस्तान आई है, तो जहाँ वर्ल्ड कप हो रहा होता है या टूर्नामेंट हो रहा होता है तो ज्यादातर कंट्रीज चाहते हैं कि उसी मुल्क में जाकर हम खेलें और वहाँ की कंडीशन से हम आंग हों, वहाँ के एनवायरमेंट से, वहाँ के टेम्परेचर से, एटमॉस्फेयर से, सारी चीजों से, तो उसकी भरपूर तैयारी करते हैं हम मुल्क। यकीनन यकीनन ऐसा ही है। थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम। आपने हमें टाइम दिया, आपने हमें अपडेट किया, हमारे तमाम व्यूवर्स को आपने अपडेट किया। बहुत शुक्रिया आपका। नाज़रीन, असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधंदासीं। प्रोग्राम में वक़्तु थी वियो आहे साहीअ जो, ऐं प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर च आहिनि। सिंध जी शान टपाल मेज़बान। तव्हां असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में, जंहिंसां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे, सिंध जी शान टपाल मेज़बान सां अवां सभिनीनि खे ॿीहर भली कार कयूं था। ऐं सुबुह जो वक़्तु, सुबुह जो प्रोग्राम सुबुह महिराण, ख़ूबसूरत नालो, ऐं गॾो गॾु टपाल मेज़बान चाहे मौजूदु हूंदी आहे त प्रोग्राम खे ख़ूबसूरत अंदाज़ में कंडक्ट करे सघंदी आहियां। अवां ताईं कोशिशि हूंदी आहे त प्रोग्राम सुठे अंदाज़ में पहुचायूं ऐं अप टू डेट रहण जी कोशिशि हूंदी आहे। ऐं अवां सां बि तमामु उहे शयूं जेके असांजे मुआशिरे जूं ई इहे सभु जेको आहे सो जेके बि केसिस आहिनि, तमामु शयूं आहिनि असांजे अॻियां थी रहियूं हूंदियूं आहिनि, त उन्हनि सभिनीनि खे जेको आहे सो हर को माण्हू ॾिसी रहियो हूंदो आहे, उन्हनि तमामु शयुनि ते पाण ॻाल्हाए रहिया हूंदा आहियूं। ऐं चयो वेंदो आहे त जेको हिकिड़ो क्रिमिनल पैदा थींदो आहे उनखे ठाहिण वारी हिकिड़ी सोसाइटी ई हूंदी आहे, उनखे ठाहिण वारो हिकिड़ो मुआशिरो ई हूंदो आहे। ऐं असां जॾहिं पधरशाही समाज ते नज़र विझूं था त असांखे यकीनन हिकिड़ा वॾा गैप्स नज़र अचनि था। वरी असां पंहिंजे नौजवाननि जी उन्हनि तमामु मसइलनि ते नज़र विझूं था तॾहिं बि असांखे हिकिड़ा वॾा गैप्स नज़र अचनि था। तव्हांजी पर्सनल लाइफ खां वठी करे तव्हांजी प्रोफेशनल लाइफ ताईं हर इंसानु जेको आहे सो मुख़्तलिफ़ चैलेंजिस खे फेस कंदो आहे। हर इंसान जी ज़िंदगी में उहे हर्डल्स, उहे माइलस्टोन्स ज़रूरु अचनि था, पर उन्हनि खे पार करण जो हिकिड़ो तरीक़ो आहे, राह अमल ज़रूरु मौजूदु हूंदो आहे। शॉर्टकट्स खां चयो वेंदो आहे त हमेशह तव्हां पंहिंजो पाण खे बचायो। मुख़्तलिफ़ सिचुएशन्स ईंदियूं आहिनि ऐं शायदि उहे इंसान खे आज़माइण जे लाइ ईंदियूं आहिनि त इंसानु कंहिं अंदाज़ में तमामु परेशानियुनि खे मुंहुं ॾिए थो ऐं कीअं हिननि परेशानियुनि खे पोइ वरी आसानी में तब्दील करे थो। साइकोलॉजिस्ट चवनि था त हर मसइले जो हिकिड़ो हल मौजूदु हूंदो आहे, रस्तो मौजूदु हूंदो आहे, पर उहा जेका खिड़की खुलंदे, उहा दरी खुलंदे जेको आहे इंसान खे उन रस्ते ताईं पहुचण में देरि लॻंदी आहे। त शायदि उहे जेके नंढा नंढा मसइला हूंदा आहिनि उहे वॾा मसइला बणिजी वेंदा आहिनि, त उन्हनि जो जेको सॉल्यूशन आहे उहो शायदि ॾुखियो लॻंदो आहे, पर उहो एतिरो ॾुखियो कोन हूंदो आहे जेतिरो इंसानु पंहिंजी सोच वसीले उन्हनि तमामु शयुनि खे बणाए छॾींदो आहे। सो जॾहिं बि क्राइम थींदो आहे त उन क्राइम जे पोयां सिर्फ़ु हिकु क्रिमिनल मौजूदु कोन हूंदो आहे,
आहे, पर उन क्रिमिनल खे क्रिमिनल बणाइण वारा केतिरा माण्हू हूंदा आहिनि, साइकोलॉजिस्ट उन ते बि ॻाल्हाए रहिया हूंदा आहिनि। सो चवण जो मक़सदु त आसान हर कंहिंजे लाइ रस्ता कोन हूंदा आहिनि, मंज़िलूं आसान हर कंहिंजे लाइ कोन हूंदियूं आहिनि, ऐं हर कंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो जेको सफ़रु आहे उहो मुख़्तलिफ़ हूंदो आहे। पर अहिड़ो को बि दुनिया में इंसानु कोन आहे जंहिंखे का परेशानी कोन आई हुजे, अहिड़ो दुनिया में को बि कामयाबु इंसानु कोन आहे जंहिंखे का मुश्किल कोन आई हुजे, दुनिया में अहिड़ी का बि तव्हांखे कामयाबु स्टोरी कोन मिलंदी जंहिंजे पोयां को ॾुखु मौजूदु न हुजे। चवंदा आहिनि न त गुल आहिनि, ख़ुशबू आहिनि त कंडा मौजूदु आहिनि। जेकॾहिं सिजु उभिरे थो त हुन खां पहिरियां राति बि हूंदी आहे, रोशनी आहे त ऊंदहि खे इंसानु जेको आहे न उहो फेस करे थो। सो तमामु इहे शयूं इंसान खे ज़रूरु पंहिंजी नज़र में रखणु घुरिजनि। नाज़रीन, मौसम जी स्टार्टिंग में प्रोग्राम में ॻाल्हि कई हुयमि, ऐं जॾहिं बि मौसम पंहिंजे पीक ते वेंदी आहे न, चवंदा आहिनि त हर शइ जेको आहे सो पंहिंजे हिकु बर्दाश्त खां माण्हू जे ॿाहिरि निकिरंदी आहे न, पोइ उहा शइ मसइलो ज़रूरु पैदा कंदी आहे। सो मौसम बि कुझु इन तरह ई हूंदी आहे, माना नॉर्मल मौसम हुजे त हर तरफ़ असांखे जेको आहे न तमामु शयूं सही नज़र अची रहियूं हूंदियूं आहिनि। घणी गर्मी हूंदी आहे त तव्हां ॾिसंदव रोडनि रस्तनि ते जेका ट्रैफिक जमा थींदी आहे, घणा तव्हांखे जेको आहे न झगड़ा नज़र अची रहिया हूंदा, माना थोरो तव्हां पंहिंजी गाॾीअ खे साइड ते वठी वञो, थोरो साम्हूं वारो रिक्शा वारो अॻियां अची वञे या बाइक वारो अॻियां अची वञे, ॿिन्हिनि जे विच में तव्हां ॾिसंदव थोरी ॻाल्हि ते जेको आहे न उहो टिगड़ थी वेंदा आहिनि, वॾो नंढो मसइलो वॾो मसइलो बणिजी वेंदो आहे। त मौसम जो तमामु शयुनि ते असरु ज़रूरु थींदो आहे, मिज़ाजनि ते उन ई तरह असरु थींदो आहे। हिन वक़्तु मौसम तमामु घणी थधी आहे, ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में माना माइनस ते टेम्परेचर जेको आहे उहो रिकॉर्ड कयो वञे पियो। या गोरख हिल स्टेशन जी पाण ॻाल्हि कंदा आहियूं त गोरख हिल उहो पासो आहे, सिंध जो कोहमरी उनखे चयो वेंदो आहे। हिकिड़ो उहो पासो आहे जिते पाण डेवलपमेंट जी ॻाल्हि कंदा आहियूं त उते यकीनन असांखे तमामु घणियूं कोताहियूं या तमामु घणो कमु करण जी जेका आहे न हिकिड़ी ज़रूरत नज़र अची रही हूंदी आहे। त इहे इन्हनि शयुनि ते कमु असां वटि घणे भाङे घटि थियो आहे, या जेकॾहिं थियो बि आहे त थोरो थियो आहे। असांजा सियाहती जेके बि मर्कज़ आहिनि उन्हनि ते घणो खां घणो कमु करण जी ज़रूरत आहे। ऐं सिंध शायदि उहो वाहिद खितो आहे जिथे तमामु घणियूं कुदरती असांखे जेको आहे न हर कुदरती वसीला मिलियल आहिनि, मादनियात असां वटि मौजूदु आहे। असां वटि रब साईं जेको आहे न हर शइ ॾेई छॾी आहे, पर उनखे कीअं ऑन कयूं था, कीअं उन्हनि शयुनि मां असां फ़ाइदो हासिलु कयूं था, पंहिंजे सियाहती मर्कज़नि खे केतिरो असां जेको आहे सो अपग्रेड करे सघिया आहियूं, उहो वरी बि सवाल या निशान ज़रूरु हिकिड़ो असां वटि मौजूदु रहियो आहे। ऐं जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं उन सवाल जी त पोइ चयो वेंदो आहे त सभ खां घणो कमु जेको आहे न उहो यकीनन हुकूमत करे सघे थी। इन ॻाल्हि ते पाण सभु एग्रीड हूंदा आहियूं, पर जेतिरो कमु इलाइक़े जा माण्हू करे सघनि था उन्हनि खे बि पंहिंजो थोरियूं घणियूं एफर्ट्स जेको आहे सो ॾेखारणु खपनि। ऐं ख़ैर माण्हू कमु बि करे रहिया हूंदा आहिनि, पर जेको जझो कमु आहे या घणे कम जी जेका ज़रूरत आहे अगेन उहो जेको आहे सो असांजी सूबाई हुकूमत ई करे सघे थी। त उन्हनि खे बि ज़रूरु असां गुज़ारिश कंदासीं इन प्रोग्राम वसीले में टेलीविज़न ज़रिए त थोरो कमु जेकॾहिं थींदो त पोइ असां वटि अञा रोज़गार जा रस्ता पिणु जेको आहे सो उहे खुलंदा। ऐं जिथे नौजवान जी ॻाल्हि अचे थी न त उते यकीनन हिकिड़ी शिकायत इहा बि घणे भाङे मिलंदी आहे त रोज़गार कोन आहे। सो एंटरप्रेन्योरशिप हिकिड़ी साइड आहे, बिज़नेस करण जो हिकिड़ो पासो आहे जंहिंखे जॾहिं पकड़िजे थो त पोइ जॉब ऐं इहे सभु शयूं जेको आहे न गॾु गॾु बि हलाए सघनि थियूं। दुनिया में असां वटि मिसाल ज़रूरु मौजूदु आहिनि, माण्हुनि जा त आइडियाज़ बि जेको आहिनि न उहे बि उहो जेको आहे न सेल कंदा आहिनि, दुनिया में ईअं बि थींदो आहे। वेल चवण जो मक़सदु त यू आर वेरी वैल्यूएबल, हर इंसानु जेको आहे तमामु घणो वैल्यूएबल हूंदो आहे। बसि रुॻो ज़रूरत हूंदी आहे त इंसानु पंहिंजे कम खे सम्झे, पंहिंजो पाण खे सम्झण जी कोशिशि करे। नाज़रीन, वक़्त जूं घणियूं वधीक इजाज़त कोन ॾियनि थियूं, तव्हां खां इजाज़त वठंदासीं। इनशाला सुभाणे प्रोग्राम में ॿीहर हाज़िर हूंदासीं, नवां महिमान, नवां टॉपिक्स ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं असां साण कंदासीं। हींअर मूंखे ॾींदव इजाज़त, मुंहिंजे इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव ऐं पूरे प्रोग्राम सां सहकार नाज़रीन मौजूदु रहियो टपाल मेज़बान जो। नाज़रीन, पंहिंजे पसंदीदा गेम शो जे होस्ट ज़हैब चांडियो ऐं राजा मेमण खे तव्हां ॾिसी सघो था टपाल मेज़बान जश्न जमालो शो में। टपाल मेज़बान जश्न जमालो शो में तव्हांजा पंहिंजा पसंदीदा सिंधी सिंगर्स ऐं टिकटॉकर्स बि शामिलु हूंदा। सिंध जी शान टपाल मेज़बान, ऐं चयो वञे थो त टपाल मेज़बान सिंध जी शान आहे। सो यस, तव्हां खां हिन ई स्पॉन्सरशिप खे अनाउंस कंदे मोकिलाईंदासीं। पंहिंजी दुआनि में रखंदो यादि। अल्लाह निगहबान।